यकीन करियो या न करियो, इहो थी चुको आहे। 10,000 सालनि खां पोइ बर्फ़ानी दौर जो बादशाह डायर वुल्फ वापसि आयो आहे। इहो को ख़्वाबु या मज़ाक़ न, पर हक़ीक़त आहे। कंहिं बि जानदार खे वापसि आणण जा 3 तरीक़ा आहिनि: एग ब्रीडिंग, क्लोनिंग ऐं जेनेटिक इंजीनियरिंग। डायर वुल्फ जेनेटिक इंजीनियरिंग जे ज़रिए वापसि आंदो वियो आहे। क्लोनिंग ऐं बैक बोनिंग जा रिज़ल्ट एतिरा सही न हूंदा आहिनि, सक्सेस रेट उन्हनि जो इलाही घटि आहे। 1854 में ओहायो रिवर वटि इन शानदार बगेड़ जो फॉसिल लधो हुयो, डायर वुल्फ जो। को बि जानदार जॾहिं मरी वेंदो आहे, उनजे मथां घणा मिटीअ जा तह चढ़ी वेंदा आहिनि, त अर्थ जा जेके मिनरल आहिनि उनजो बोन खे रिप्लेस करणु शुरू करे छॾींदा आहिनि। पोइ जॾहिं इहो प्रोसेस कंप्लीट थींदो आहे, अर्थ जा मिनरल उनजे बोन खे कंप्लीटली मतिलबु रिप्लेस करे छॾींदा आहिनि, त पोइ फॉसिल थी वेंदो आहे उहो सॼो पथर जो। 1858 में जोसेफ साइंसदान हो हिकिड़ो, उन हिनखे केनिस डायर जो लक़ब ॾिनो। केनिस जो मतिलबु आहे खूनखार जानवर, खूनखार कुतो या खूनखार भेड़ियो। पोइ 1918 में जॉन मेरियम हिकु साइंसदान आहे, उन हिन ते रिसर्च कई फॉसिल ते। जॉन मेरियम हिन जे फॉसिल्स ते रिसर्च कई ऐं हुनखे इहा ॻाल्हि सम्झ में आई त हिन जा जेके फॉसिल आहिनि उहे आम बगेड़नि खां बि वॾा आहिनि, ऐं हिन जी जेकी ॼाड़ी आहे उहा बि ॿियनि बगेड़नि खां मुख़्तलिफ़ आहे, ऐं हिन जी जेकी मुंडी हुई उहा बि ॿियनि बगेड़नि खां वॾी हुई। पोइ उहो इन कंक्लूजन ते पहुतो त जेको हे जानवर आहे, इहो केनिस में जेके बि कैटेगराइज़ थींदा आहिनि जानवर, जेके बि केनिस वारा जानवर आहिनि उन्हनि खां बिल्कुलु ई अलॻि आहे, ऐं हिननि जा DNA बि जेके नॉर्मल बगड़ हूंदा आहिनि गिरे, उन्हनि खां डिफरेंट आहिनि। हिन जी हिकिड़ी अलॻि कैटेगराइज़ेशन आहे, ऐं हे हिकिड़ो अलॻि नसुल आहे। पोइ जॉन मेरियम जी इहा ॻाल्हि कंहिं बि न मञी, कंहिं बि साइंसदान इन ॻाल्हि खे न मञियो। 100 साल ताईं माण्हू ईअं ई सोचींदा रहिया त हे बि को भेड़िया ऐं कुतनि जहिड़ो जानवर हुयो। डायर वुल्फ तक़रीबन 13,000 साल पहिरियों ख़तमु थी विया हुया धरतीअ तां, त उनजो इहो सबबु हुयो त हो ॿिए कंहिं बि बगड़ जे क़िस्म सां ब्रीडिंग न कंदा हुया, मतिलबु पंहिंजी क़ौम में ई रखंदा हुया। इन जे करे हो मौसमी तब्दीलियूं न सही सघिया ऐं सही तरीक़े सां इवोल्व न थी सघिया पंहिंजे इकोसिस्टम जे हिसाब सां। पोइ हाणे कलोसल बायोसाइंस जी रिसर्च टीम हिनखे वापसि आंदो आहे हिन दुनिया में, ऐं कलोसल बायोसाइंस जा साइंसदान ॿियनि प्रोजेक्टनि में बि कमु करे रहिया आहिनि, जीअं वोली द मैमथ आहे, वाइट राइनो आहे, अहिड़ा ॿिया इलाही प्रोजेक्टनि में उहे कमु करे रहिया आहिनि। ऐं डायर वुल्फ जी सक्सेस खां पोइ शोर थी वियो आहे त हाणे वोली द मैमथ बि मोटी ईंदो ऐं वाइट राइनो बि मोटी ईंदो। बहरहाल हिननि प्रोग्राम ते इलाही सवाल गजनि था पिया। इलाही साइंसदाननि जो चवणु आहे त हिननि उहे साॻा डायर वुल्फ वापसि न आंदा। कलोसियल बायोसाइंस वारनि साॻियनि बगड़नि जो जेनेटिकली कलर चेंज कयो आहे। उन्हनि साइंसदाननि जो इहो चवणु आहे त मतां उहे स्टोन एज वारा डायर वुल्फ न आहिनि, ऐं हिननि में उहे ट्रेड न आहिनि, उहे खूबियूं न आहिनि उन्हनि वारियूं। जिन साइंसदाननि हिननि खे वापसि दुनिया में आंदो आहे उन्हनि हिननि जा नाला बि रखिया आहिनि: रीमोस, रोमुलस ऐं खलीसी। जेके नाला रखिया विया आहिनि रीमोस ऐं रोमुलस, इहे रोम जी मिथोलॉजीअ जा कैरेक्टर आहिनि ॿ, उन्हनि जा नाला आहिनि। जेको खलीसी नालो रखियो वियो आहे, इहो गेम ऑफ थ्रोन्स जे हिकिड़े कैरेक्टर जो नालो आहे।